बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया ज़ुल्फ़िकार अली साहब यूट्यूब चैनल। अॼु ही जेको मुंहिंजो व्लॉग आहे उहो मां सभिनी सिंध वासियुनि खे पर पूरे मुल्क जे यानी पाकिस्तान जे समूरी क़ौम खे गुज़ारिश कयां थो त हिन व्लॉग खे ज़रूरु ॾिसनि ऐं हीउ व्लॉग उन्हनि साज़िशी या जेके उहे शख़्स उहे ज़हन जेके उन ग़रीब तबिके खे इस्तेमालु करे महांगाईअ जो हिकु पहाड़ खड़ो करण जे हवाले सां यानी महांगाई जे हवाले सां जेका ही एजेंडा या बयानियो क्रिएट करे पैदा करे उन ग़रीब ऐं मज़लूम जेके अहल मुस्तक हिन क़ौम जा ग़रीब माण्हू आहे जेके तव्हां ई असां ॾे ॾिसनि था उन्हनि जे ज़िंदगियुनि सां जेका खिलवाड़ कई थी वञे या उन्हनि जे ज़िंदगियुनि सां जेको खेॾियो थो वञे उन हवाले सां मां हीउ नंढिड़ो शॉर्ट व्लॉग ठाहिण जी कोशिशि कयां थो ऐं मां उमेदु कयां थो त हीउ इन मैसेज खे ज़रूरु पूरे पाकिस्तान जी आवाम ज़रूरु ॿुधंदी ॾिसंदी ऐं पंहिंजो फीडबैक ॾींदी। अचूं त पंहिंजे व्लॉग जे हवाले सां असुलु पॉइंट जे हवाले सां त ख़ासि तौर ते अॼु उन ग़रीब मज़लूम माण्हू जेको हिकु वेले जे लाइ तरसी रहियो आहे यानी हिकु वेले जी मानी ऐं खाधे जे लाइ पाकिस्तान जो हिकु अहिड़ो पिछियल तबिको जेको तव्हां ई असां ॾे ॾिसे थो जंहिंजे घर में हिकु वेले जे यानी नाश्तो हुजे मंझंदि जी मानी हुजे राति जी मानी हिकिड़े वेले जे लाइ हू अलाह साईं खां रोई रोई इहा ई दुआ घुरे थो त या अलाह या रोज़ी पंहिंजे ग़ैबी ख़ज़ाननि मां ॾे या पाण वटि घुरा। यानी हिकु एॾो ॾुख भरियो माहौल हिन पाकिस्तान जे उन ग़रीब तबिके पिछियल तबिके पोइते पियल तबिके जंहिं वटि घर रहण जे लाइ त न बल्कि हिकु वेले मानी खाइण जे हवाले सां बि तमामु घणी परेशानी ऐं ॾुखियाई महसूसु थिए थी। दरपेश मसइला हुन जे लाइ ज़िंदगी जा ॿिया न बल्कि अॼु जेको मसइलो आहे पूरे पाकिस्तान जे अंदरि उहो हुन ग़रीब घराणे ग़रीब पीरसन वाल जंहिंजे घर में नियाणियूं हुजनि जंहिंजे वाल पोड़ो हुजे पीउ पोड़ो हुजे या उनजो गुज़ारे वियो हुजे उन जा भाइर बचड़ा नंढा हुजनि उनजो घर में कमाइण वारो केरु बि न हुजे यानी हुन वटि का बि पघार न हुजे हुन वटि को बिज़नेस न हुजे हुन वटि को बि नंढो दुकान बि न हुजे अहिड़ो तबिको पिछियल तबिको अॼु पूरे पाकिस्तान में रोए थो। तव्हां रोज़ु सोशल मीडिया ते तव्हां ॾिसंदा हूंदो त हिकु अहिड़े तबिको जंहिंजी नियाणी का रोईंदी ॿुधाए थी पंहिंजो दर्दनि जो दास्तान हिकु अहिड़ो घराणो जेको वालिद हुनजो रोडनि रस्तनि ते निकिरे थो पोइ हिते घर जे अंदरि फाका कशी लॻी पई आहे रोई रोई अलाह खां घुरनि था। अहिड़े माहौल खां यानी अहिड़े इम्तिहान खां असांजी क़ौम खे बचणु खपे। असांजी क़ौम खे गुज़ारिश आहे त पूरे पाकिस्तान जी क़ौम अहिड़े पिछियल पोइते पियल माण्हुनि जी मदद कयो दिलि खोले करे मदद कयो। बाक़ी अचूं था जेके रोज़ानो जे बुनियाद ते जेके सोशल मीडिया ते मुज़ाहिरा धरणा या ऑफिसनि जे अंदरि अदालतनि जे अंदरि या जेके रोडनि रस्तनि ते जेके मुज़ाहिरा या जेके धरणा थियनि था या जेके मुज़ाकरात थियनि था त मुल्क जे अंदरि गवर्नमेंट महांगाई करे छॾी आहे कॾहिं PDM जे मथां कॾहिं नून लीग जे मथां यानी कॾहिं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मथां कॾहिं PTI जे मथां हीउ जेको ढोंग असांजे क़ौम जे उन चंद माफ़िया रचायो आहे त ॾाढी महांगाई आहे ऐं निकिरनि कहिड़ा था रोडनि रस्तनि ते ख़ासि तौर ते सिंध जे अंदरि जेके उस्ताद आहिनि गोसलू उस्ताद जिन जी ॾेढ ॿ लख रुपया महीनो पघार आहे उहे रोडनि रस्तनि ते निकिरनि था त ॾाढी महांगाई आहे। गैस जा मुलाज़िम यानी हर तबिके जो माण्हू वॾा बिज़नेसमैन उनजी रड़ लॻी पई आहे त वॾी महांगाई आहे। जेकॾहिं वॾी महांगाई तव्हां जे लाइ आहे त तव्हांखे सोचणु खपे तव्हांखे सम्झणु खपे त उन तबिके जे लाइ जेको मां पहिरियां ज़िक्र करियां हुन पंहिंजे व्लॉग में जंहिं वटि हिकु वेलो मानी खाइण जे लाइ राशन कोन्हे को त उनजी ज़िंदगी कहिड़ी हूंदी उनजो फ़िक्रु केरु कंदो। तव्हां ई असां फ़िक्रु न कंदासीं त केरु कंदो। इहे ई घोसलू उस्ताद इहे ई लॉन्ग मार्च करण वारा इहे ई मुज़ाहिरे करण वारा इहे ई बिज़नेसमैन इहे ई स्टॉक एक्सचेंज जा बांड रखण वारा इहे ई जेके वॾा मदरसा हलाइण वारा जेके रोज़ानो जे बुनियाद ते मदरसनि जे नाले ते लखे करोड़ रुपया वठंदा उहा ई जेके सोशल NGOs जेके समाजी तंज़ीमूं भलाईअ वारियूं जेके सोशल एक्टिविस्ट पाण खे चवनि था असां रज़ाकार तौर ते औरतूं हुजनि मर्द हुजनि जेके पंहिंजो पाण खे रोडनि रस्तनि ते आणे चवनि था असां ग़रीब अवाम जे लाइ निकिता आहियूं त हीउ महांगाई मार्च जेको आहे असां कढियो आहे त जीअं हुकूमत खे अंडर प्रेशर आणे करे हीउ महांगाईअ जो बहिरान ख़तमु कजे। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ज़हन में अचणु खपे उन तबिके जे लाइ जेको ग़रीब खां ग़रीब तर तबिको आहे लो क्लास जो यानी सफ़ा
पिसियल तबिको आहे जंहिं वटि हिकु वेले मानी खाइण जे लाइ राशन कोन्हे को, तव्हांखे इन्हनि मुज़ाहिरा, इहे धरणा, इहे रोड रस्तनि ते निकिरण जो, पेना फ्लैक्स छपाइण जी का ज़रूरत कान्हे। उस्तादनि खे ॿार पढ़ाइण जो टाइम कोन थो मिले, हिते अचनि था रोड रस्तनि ते माण्हुनि सां। मां ॾिठो कल्ह टियों ॾींहुं सोशल मीडिया ते या शायदि कल्ह ॾिठो त मेरापुर तालके यानी ज़िले नौशहर फ़िरोज़ जे अंदरि मेरापुर तालके में जेकॾहिं मुज़ाहिरो थिए थो, ग़रीब माण्हुनि खे कुझु माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके मुस्तहक़ आहिनि। मां सम्झां थो त तमामु घणी गुरबत आहे। हिकु शख़्स बि जेकॾहिं तव्हांजे पाड़े जे अंदरि राति जो बुखियो सोए थो त उहो क़यामत जे ॾींहुं तव्हां खां हिसाबु किताबु वरितो वेंदो। इहो इस्लाम आहे जेको असांखे सेखारे थो। तव्हां असां मिली करे रोज़ानो जी बुनियाद ते जेका फज़ूल ख़र्ची कयूं था, हुकूमत खे छॾे ॾियो। हुकूमत जेका आहे उहा लॻी पई आहे पंहिंजे धंधनि धाड़ियुनि में। तव्हां असां लिखियलु पढ़ियल माण्हू जिन जे गीदे में कुझु न कुझु अलाह साईं विधो आहे, जिन जे अकाउंटनि में कुझु न कुझु अलाह साईं ॾिनो आहे, जेके रोज़ानो जो 3 वेला मानी खाऊं था, असां पंहिंजे दिलि ते हथु रखे करे, पंहिंजे सोचनि खे सुठो करे, पॉज़िटिव सोचे करे पाड़े वारे जे लाइ जेके मुस्तहक़ माण्हू आहिनि उन्हनि जे लाइ कुझु न कुझु कढो। जेके पघारदार माण्हू आहिनि उहे छाजे लाइ त कनि त महांगाई थी वई आहे। 1.5 लख 2 लख रुपया पघारूं तव्हांखे आहिनि। जेके उस्ताद तबिको आहे उहे पघारूं वेठे हूंदे था खणनि ऐं उहे पंहिंजा कारोबार बि कनि था। जेके घोसलू आहिनि तबिके जा माण्हू यानी जेके क्लारिकल जेके ॿियनि एडमिनिस्ट्रेटिव पोस्ट में आहिनि, उन वटि त करप्शन तमामु घणी आहे। उहे छाजे लाइ था कनि? उहे इन करे था कनि त अहिड़ो माहौल पैदा कनि त माना रोज़ानो रोज़ानो वरी असांखे करप्शन जो माहौल अचे। इन करप्शन खां बचण जे लाइ, इन ज़ुल्म खां बचण जे लाइ, इन नाइंसाफ़ीअ खां बचण जे लाइ असांखे पंहिंजी इनकम जे अंदरि कुझु न कुझु सेविंग करे रोज़ानो जे बुनियाद ते, महीने जे बुनियाद ते कंहिं न कंहिं तरीक़े सां पंहिंजी इनकम मां 1%, 2%, 5% कढी करे सभु इलाइक़े वासी हिकु ॻोठ जे अंदरि जेकॾहिं ॻोठ वारा नौकरियुनि में आहिनि, कारोबारी माण्हू पंहिंजे पघारनि मां कुझु परसेंट, 2%, 5% कढी करे जेकॾहिं कंट्रीब्यूट कंदा, जमा कंदा त उहे लखे रुपया ठही वेंदा। ॻोठ जे अंदरि गुरबत जो जहान तव्हां असां ख़तमु करे सघूं था। कंहिं कॉलोनी जे अंदरि, कंहिं सोसाइटी जे अंदरि, कंहिं बि ऑफिसनि जे अंदरि, अदालतनि जे अंदरि तव्हां वञो त वकील बिरादरी जे जजिस साहिबान हुजनि या जेके क्लरिकल स्टाफ हुजे, उहे जेकॾहिं मिली करे सैलानी टाइप जो यानी हिकिड़ो ख़िदमत जो, अवामी ख़िदमत जे हवाले सां हिकिड़ी नंढी होटल टाइप ते, कैंटीन टाइप ते हणी छॾनि, ग़रीब माण्हू अची खाइनि, त असां सम्झूं था त कंहिं बि तरीक़े सां का बि शइ ॾुखी न आहे। बसि इंसान खे पंहिंजे ज़हननि खे साफ़ु करिणो पवंदो। तव्हां ई असांखे इन्हनि शयुनि खे सोचणो पवंदो। तव्हां ई असां इन शइ खे कंहिं न कंहिं तरीक़े सां हल करे सघूं था, लेकिन असांजी नियत सही हुजे। असांजी पंहिंजी दिलि जे अंदरि इंसान जो ॿिए जो अहसासु हुजणु खपे। जेकॾहिं अहसासु न आहे त असां मुज़ाहिरा कंदासीं, धरणा हणंदासीं, असां रोडनि रस्तनि ते निकिरी करे उन ग़रीब मुस्तहक़ माण्हुनि जे हवाले सां जेके थोरे तइदाद जे अंदरि या घणे तइदाद जे अंदरि मुस्तहक़ माण्हू आहिनि, लेकिन गवर्नमेंट हुजे, सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सॼे पाकिस्तान खे ग़रीब ऐं यतीम ॾेखारे थी, त उहो एतिरो वॾो बोझ बर्दाश्त करणु कंहिंजे लाइ तमामु नामुमकिन आहे। इन करे मुस्तहक़ माण्हुनि जी तव्हां ई असांखे सोच करणु खपे। जेके मुस्तहक़ आहिनि पंहिंजे पंहिंजे इलाइक़े जे अंदरि उन माण्हुनि जी निशानदेही कयो, उन्हनि जी ख़िदमत तव्हां कयो। हुकूमत ते दवा विझण सां, रोड रस्तनि ते गाॾियुनि जा तेल ख़र्चु करण सां, पेना फ्लैक्स बैनर छपाइण सां, लॉन्ग मार्च कढण खां बहितरु आहे, फज़ूल ख़र्चनि करण खां बहितरु आहे पंहिंजे बिरादरियुनि जा टोला गॾु करे ऐं उन्हनि खे लखे रुपयनि जी मानी हिकु ई टाइम ते खाराइण खां बहितरु आहे त ग़रीब माण्हू वारा जेके मिसकीन पाड़े वारा तव्हांजे अंदरि मुस्तहक़ आहिनि, जिन जे घरनि में को बि कमाइण वारो कोन्हे, तव्हां ई असां सभु मिली करे, तव्हां पूरी पाकिस्तानी क़ौम मिली करे पंहिंजे पाड़े वारे सां बहितरीनु सलूक करण जे हवाले सां मां तव्हांखे हिकिड़ी नंढो मैसेज ऐं गुज़ारिश कयां थो त हे वक़्तु आहे इंसानियत जी, यानी पंहिंजे पाड़े वारे जी, इंसान ज़ात जी दिलि खे खटण जे हवाले सां नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे, जेकॾहिं तव्हांजो पाड़े वारो हिकिड़ी राति जेकॾहिं बुखियो थो रहे त उहो क़यामत जे ॾींहुं हिसाबु किताबु तव्हां खां वरितो वेंदो। पाड़े वारे जा वॾा अहकामात आहिनि, वॾा फ़र्ज़ आहिनि, वॾा उन जा फ़र्ज़ आहिनि असांजे मथां। इन करे ग़रीब माण्हू को बि ग़रीब मिसकिन इंसान चाहे कहिड़े फ़िरक़े सां, ज़ात सां, नस्ल सां उहो मुंसलिक हुजे, तालुक़ु रखंदड़ हुजे, तव्हां ई असांजो इंसानी इख़लाक़ी इहो मुस्लमान हुजण जे हवाले सां, मुस्लमान जे नाले ते, कलमे जे नाले ते ठहंदड़ हिन मुल्क जे सभिनी पाकिस्तानी क़ौम जे रहवासियुनि शहरनि खे इहा गुज़ारिश थो कयां त महिरबानी करे हीअ महांगाईअ जी ढोंग खे फ़िलहालु तव्हां परे रखे पंहिंजो पाण ई पंहिंजी मदद पाण त हिन क़ौम जे ग़रीब माण्हुनि जी ख़िदमत कयो त अलाह जो हबीब तव्हां खां राज़ी थिए। जॾहिं अलाह पाक ऐं अलाह जो हबीब तव्हां खां राज़ी थींदो, इंशा अल्लाह ताला हीअ तकलीफ़ूं, हीअ ॾुखियायूं, हीअ हर क़िस्म जो
जेके मुझार आहिनि या जेके परेशानियूं आहिनि, इहे अलाह पाक पंहिंजे गैबी ख़ज़ाननि जे अंदरि अंदरि असांखे ख़तमु करे ऐं उन्हनि में बरकतूं विझंदो ऐं असांखे इंशा अलाह ताला हिन मुल्क खे हिकु अज़ीम दुनिया जी क़ौम ऐं बहितर क़ौम दुनिया जे नक्शे ते बणाईंदो। मां इन करे आख़िर में तव्हांखे सभिनी खे वरी हिकु भेरो गुज़ारिश कयां त मुंहिंजे हिन नंढे मैसेज खे ज़रूरु गौर फ़िक्रु आणिजो, कंहिं बि तरीक़े सां तनक़ीदी लिहाज़ सां हिन मैसेज खे न वठिजो। पॉज़िटिव सोच रखे करे हिन मैसेज खे कंहिं बि तरीक़े सां अञा बि बहितर जेकॾहिं तव्हां करण जी कोशिशि कयो त उहा तव्हांजी वॾी महिरबानी हूंदी ऐं तव्हांजो हिन पाकिस्तानी क़ौम ते इन ख़िदमत जे हवाले सां, इन सदक़े जारिया जे हवाले सां, इंसान दोस्त जी ख़िदमत करण जे हवाले सां तव्हांजो बि हिकु क्रेडिट हूंदो, तव्हांजो बि हिन में सवाबदारी शामिलु हूंदो जेकॾहिं तव्हां हिन मैसेज खे शेयर कंदा रहो ऐं हिन में कंहिं बि तरीक़े सां अञा बहितरी आणण जी कोशिशि कयो त तव्हांखे बि अलाह पाक इन जो सिलो ज़रूरु ॾींदो। इंशा अलाह ताला वरी कंहिं नए ॾींहं ते कंहिं नए मौज़ू सां वरी हाज़िर थींदासीं। तेसिताईं वठूं था इजाज़त। अल्लाह निगहबान।